नाज़रीन, हालात शहर में वधंदड़ हद दख़ल जे अवामी शिकायतुनि ते असिस्टेंट कमिश्नर हालात शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पुलिस हटालनि सां गॾु ऑपरेशन करे गैरकानूनी अदावतूं पट करे छॾियूं। असिस्टेंट कमिश्नर आबिद कमर शेख, DSP मंसूर अहमद बोज़दार ऐं चीफ म्यूनिसिपल अफ़सर अब्दुल रसूल खोसो पुलिस हटालनि ऐं म्यूनिसिपल अमले सां गॾिजी ॻरी मशीनरी ज़रिए शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि अलावारे चौक, बागड़ी बाज़ार, शहदादपुर चौक ऐं ॿियनि इलाइक़नि में क़ाइमु गैरकानूनी अदावतूं धिकनि छपनि खे ढाहे पट करे छॾियो। उन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर आबिद कमर शेख ॿुधायो त गैरकानूनी अदावतुनि ऐं हद दख़लनि जे करे शहरनि खे तमामु घणियूं तकलीफ़ूं पेश अची रहियूं हुयूं ऐं ट्रैफ़िक जो निज़ाम पिणु धरम भरम थी वियो हो। हिन चयो त ऑपरेशन करण खां अॻु लाउड स्पीकर ज़रिए सभिनी खे आगाह कयो वियो हो त पंहिंजूं गैरकानूनी अदावतूं पाण ढाहिनि, जॾहिं त कब्ज़ाखोरनि उन ॻाल्हि ते को बि ध्यानु न ॾिनो, जंहिं बैदि क़ानूनी कार्रवाई अमल में आंदी वई। हिन चयो त अवाम जी ख़िदमत करणु असांजी अवलियन तरजीह में शामिल आहे। गैरकानूनी अदावतुनि ऐं हद दख़ल जे करे शहर जी सूंहं बि ख़राब थिए थी ऐं शहरनि खे पिणु सख़्तु तकलीफ़ूं पेश अचनि थियूं। हिन शहरनि खे बि अपील कई त फौरी तौर ते गैरकानूनी अदावतूं ऐं हद दख़लियूं ख़तमु करे इंतिज़ाम सां ताउन कनि, ॿी सूरत में सख़्तु क़ानूनी कार्रवाई अमल में आंदी वेंदी।